पीपी बलूचिस्तान जे सूबाई सदर हाजी अली मदद जतक क़ौमी हुकूमत जुड़ण जी ख़बरुनि खे मन घड़त करार ॾींदे चयो आहे त अहिड़ा अफ़वाह अवाम जी हिमायत खां ख़ाली सियासतदान पखिड़े रहिया आहिनि, जिन खे अवाम जी ताक़त ते को बि भरवसो न आहे। कोयटा में पीपुल्स लेबर ब्यूरो जी तक़रीब खे ख़िताब बाद सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हुन चयो त साल 2018 आम चूंडुनि जो साल आहे। हुन चयो त उन खां कंहिंखे बि फरार थियण न ॾींदासीं। अली मदद जतक चयो त जेकॾहिं अवाम खां वोट जो हक़ खसण जी का बि कोशिश कई वई त पीपी सॼे मुल्क में दमादम मस्त कलंदर कंदे रोडनि ते हूंदी। बिल्कुल दमादम मस्त कलंदर थींदो। पीपल्स पार्टी डिक्टेटर जो मुक़ाबिलो कयो, ये तो कुछ भी ना है। पीपल्स पार्टी वर्कर मजदूर गरीब सब तैयार आहिनि, पर इहो इम्कान आहे ही नहीं, सब अफ़वाह आहिनि। अली मदद जतक चयो त चूंडूं हर सूरत में थींदियूं ऐं पीपी सॼे मुल्क में भरपूर कामयाबी हासिल कंदी। अली मदद जतक चयो त 2018 में आरोज़ वसीले मड़ियल हुक्मराननि खे लिकण जी जाइ बि न मिलंदी। पीपुल्स लेबर ब्यूरो जी तक़रीब खे सूबाई सदर खां सवाइ सैयद इकबाल शाह ऐं सनाउल्ला जतक समेत मुख़्तलिफ़ अॻुवाणनि ख़िताब कयो। कैमरामैन यासीन बलोच सां गॾु हकीम सेठार, सिंध टीवी न्यूज़, कोयटा।